बहरिया के कब्जा के खिलाफ गोटाणा शदीद एहतजाज पिया कन ऐं पथराव पिया कन। बहरिया जी कब्जागीरनि खे हिते ॿाहिरि कढण जे लाइ नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त बहरिया जी कब्जागीर मशीनरी खे कढण जी भरपूर कोशिशनि में गाॾियुनि खे बंदि कढी लितर पत्थर हणी करे हवामी जुलूस वॾे ज़ोर ऐं दबाए सां हिते कढनि पिया। मशीनरी भॼंदो हितां निकिरी हलियो वियो। गोटाणनि जी हिमत, गोटाणनि खे सलाम। बहरिया जा माण्हू बदमाशी पिया कनि, विढ़नि पिया, असांजे गोटाणनि खे धक पिया हणनि। गोटाणनि खे सलाम। पंहिंजी मुड़सी तहत हिते बहरिया खे भॼायो अथनि। बाबा अकेलो आ न न न न अकेलो आ को लितर वितर हथ में न अथसि। अड़े ईअं धक न हणोसि यार, पोइ सुभाणे महिर थींदासीं। हमसे यक्के सिंगा जा ताचें ता वल्ला यक्के कदी भी नहीं सा उसमें सब यक सिंगे शुमा भेजने थे ना गलती मत